इस्लाम कोर्ट में लॉकडाउन जो गलत फायदो वठंदे वापारियन आम वापे जो शयूं मुद्दे खारिज विक्रो करण शुरू करे छडियो है। असिस्टेंट कमिश्नर नहीद अहमद मीरानी इस्लाम कोर्ट शहर जी मार्केट जो ओचितो दौरो करे रेज़की जे दुकानन ते छापा हणी सामान चेक कयो, जिते मुख्तलिफ दुकानन ते मसाला, बिस्किट, पत्ती समेत बियो सामान मुद्दे खारिज निकतो। जडे त छापे दौरान एक्सपायर सामान जी पूरी पुलिस मोबाइल भरजी वई, जेको सामान जब्त करे दुकानदारन ते डंड हणी आखिरी वार्निंग ॾिनी वई त ॿीहर एक्सपायर सामान हथ अचण जी सूरत में केस दाखिल कयो वेंदो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर नहीद अहमद मीरानी ॿुधायो त शिकायत ते शहर जो दौरो करे सामान चेक कयो त दुकानन ते खाधे पीते जो सामान एक्सपायर मिलियो आहे, जेको पिण जब्त कयो आहे। हुन चयो त छापे दौरान जेके दुकानदार दुकान बंद करे भजी विया आहिनि उन्हनि जी SOPs रद्द कई वेंदी। असिस्टेंट कमिश्नर वधीक चयो त समूरा शहरी सामान खरीद करण वक्त शयूं चेक करे वठनि, का बि शइ मुद्दे खारिज हुजे त इंतजामिया खे आगाह कनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।